कराची वज़ीर बिरोही गोठ में बासर अब्बास खोखर ख़िलाफ़ मुग़ैरी बिरादरी जे माण्हुनि लियाकत मुग़ैरी, साजिद जलबाणी, हुबदार मुग़ैरी, दिलबर मुग़ैरी, सिकंदर मुग़ैरी, रजब मुग़ैरी ऐं ॿियनि जी अॻवाणी में एहतजाजी रैली कढी मुज़ाहिरो कयो वियो। मुज़ाहिरीन जे हथनि में प्ले कार्ड हुया जिन ते मुख़्तलिफ़ नारा लिखियल हुया। उन मौक़े ते लियाकत मुग़ैरी साजिद जलबाणी चयो त नूर मोहम्मद गोठ में संदन जा ज़ाती प्लाट आहिनि जंहिं ते अब्बास खोखर जा नाजाइज़ कब्ज़ो करण जी कोशिश करे रहियो आहे। मना करण ते मज़हब जो इस्तेमाल करे असां मथां कूड़ा केस दाख़िल कराए असांजे घरनि ते पुलिस जूं चढ़ायूं कराए चादर ऐं चौधीवारी जो तक़दुस पायमाल करे रहियो आहे। असां पुरअमन शहरी आहियूं। बासर अब्बास खोखर पुलिस ऐं रियासती इदारनि खे ग़लति इस्तेमाल करे वज़ीर बिरोही गोठ जे केतिरनि ई ख़ानदाननि ख़िलाफ़ कूड़ा केस दाख़िल कराए बेगुनाह माण्हुनि खे खणाए गुम कराए छॾे थो, जंहिं ख़िलाफ़ इलाइक़े वासियुनि केतिरा ई भेरा एहतजाज पिणु कया आहिनि। हुननि आला अख़्तियारनि खां अब्बास खोखर ख़िलाफ़ क़ानूनी कार्रवाई करे खेसि गिरफ़्तार करण जो मुतालबो कयो आहे।